नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खिपरो में बि ॾही मुहर्रम अलाराम जे हवाले सां करबला जी शहीदनि खे भेटा पेश करण जे लाइ मजलिसनि ऐं जलूसनि जो सिलसिलो जारी आहे। शहज़ादा अली अकबर इमाम बारगाह खां जलूस बरामद थियो, जेको पंहिंजे रवायती रस्तनि तां गुज़री रहियो आहे। खिपरो में मातमी जलूस में हर तरफ़ या हुसैन जूं सदाऊं बुलंद आहे। जलूस जे दौरान इंतज़ामिया ऐं पुलिस तरफ़ां सिक्योरिटी जा इंतहाई सख़्त इंतज़ाम कया विया आहिनि, जंहिंमें पुलिस ऐं रेंजर्स जा जवान पंहिंजी ड्यूटीज़ जा फ़र्ज़ अंजाम ॾेई रहिया आहिनि। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खिपरो में बि ॾही मुहर्रम अलाराम जे हवाले सां करबला जी शहीदनि खे भेटा पेश करण जे लाइ मजलिसनि ऐं जलूसनि जो सिलसिलो जारी आहे। शहज़ादा अली अकबर इमाम बारगाह खां जलूस बरामद थियो, जेको पंहिंजे रवायती रस्तनि तां गुज़री रहियो आहे। खिपरो में मातमी जलूस में हर तरफ़ या हुसैन जूं सदाऊं बुलंद आहे। जलूस जे दौरान इंतज़ामिया ऐं पुलिस तरफ़ां सिक्योरिटी जा इंतहाई सख़्त इंतज़ाम कया विया आहिनि, जंहिंमें पुलिस ऐं रेंजर्स जा जवान पंहिंजी ड्यूटीज़ जा फ़र्ज़ अंजाम ॾेई रहिया आहिनि।